नाज़िम, दुबई में सिंधी एसोसिएशन की चौथी सालगिरह के मौके ते गडियल अरब इमारतुनि के हर शहर का आयल सिंधियन पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कंदड़नि हिंद तोड़े सिंध के सिंधियन के हिक ई प्लेटफॉर्म ते जमा करे एसोसिएशन की सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें सिंध का आयल नौजवान रागी वहीद रमज़ान महफ़िल के मचाए माण्हुनि के झूमण ते मजबूर करे छॾियो। ॾिसूं था इसाफ़ सुमरो जी रिपोर्ट। सिंधी एसोसिएशन की चौथी सालगिरह के मौके ते मुतहदा अरब अमारात हर शहर में आयल सिंधियुनि पंहिंजी ॿोली सां प्यार कंदड़ हिंद तोड़े सिंध जे सिंधियुनि खे हिक प्लेटफॉर्म ते जमा करे एसोसिएशन जी सालगिरह जो केक कटियो। तकरीब की शुरुआत कलाम पाक सां कई वई। नौजवान मेज़बान शाइक नारे जो आयल मेहमान के तकरीब बाबत आगाही ॾिनी। एसोसिएशन के कन्वीनर दानिश हैदरी मेहमान के भलीकार कयो ऐं तंजीब जी अॻियां हिकमत अमली बाबत आगाह कयो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई ईंदड़ महीने का सिंध को आयल दोस्तन की नौकरी, राइश ऐं खाधे पीते की जिम्मेदारी पंहिंजे तंजीम के प्लेटफॉर्म ता करण जो ऐलान कयो। सिंधी न्याणियुनि के अॻिते अचण जे लाइ आगाही पिण ॾिनी वई। प्रोग्राम में आयल खास मेहमाननि के सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफा ॾिना विया। एसोसिएशन की आज चौथी सालगिरह थी और सिंधी कम्युनिटी ने हमारा बहुत अच्छा इस्तकबाल किया और यहाँ पे इन लोगों ने बड़े जोश व खरोश से अपनी सिंधी कम्युनिटी और अपने कल्चर को बहुत ज़्यादा एंजॉय किया और बहुत अच्छा वेल ऑर्गेनाइज प्रोग्राम था। असांखे ख़बर ही न पई त 4 साल गुज़री आहे ऐं वक़्त जी का भी ख़बर कोन पई, पर आवाज़ टीवी जो ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जीअं पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं एसएयू जी तरफ़ां असां इहो वचन ऐं वाइदो था कयूं जेके भी दुबई में दोस्त गरीब मिसकिन माण्हू ईंदा उन्हनि जी असां मदद कई आहे, हमेशह मदद कंदा रहंदासीं। हमेशह असां सुठा सुठा प्रोग्राम कंदा अचूं था पाण में, सभु जेके दोस्त आहिनि असां गॾिजी करे 4-5 जेके 10-15-20 माण्हू पाण में आहियूं ऐं वॾी असां सां सिंधियुनि जी मोहबत आहे। सिंधी कमेटी वारी जेके हिते रहनि था, जेके सभु असांखे साथ ॾियनि था, ख़ासि तौर ते आवाज़ टीवी वारनि जी वॾी महिरबानी जेके असांजे प्रोग्राम में आया। हर साल जीअं हिन साल भी थोरो सुठे तरीक़े सां सुठे अंदाज़ सां मल्हायो वियो। यूएई जी कुंड कुछ मां सिंधी ते आया वेठा, ईअं महसूस थियो त नंढड़ो सिंध असांजो हुते आहे ऐं सिंध हमेशह आबाद रहे, ख़ुशि रहे। सिंध का आयल सिंध जे उभरंदड़ सितारे रागी वहीद रमज़ान पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ में सिंधी कलाम ॻाए माण्हुनि खे नचण ते मजबूर करे छॾियो। हिंदुस्तान का आयल सितारे हरीश कुमार भी सिंधी कलाम गाए माण्हुनि का खूब दाद हासिल कयो। ॾाढो इंजॉय कयोसीं तव्हां सभिनी जे विच में हिते जेके बि रहियल दुबई में सिंधी आहिनि असांजा प्यारा दोस्त ॿाहिरि सभिनी जे विच में परफॉर्म करे ॾाढो मज़ो आयो ऐं इंजॉय कयोसीं ॾाढो। तमामु बहितरीनु माहौल हो ऐं सभु असांजा सिंधी भाइर दोस्त हिते सभु हिते हिकु इन प्रोग्राम में सुठे प्रोग्राम में गॾु हुआ ऐं सभिनी जे विच में परफॉर्म कयुमि ऐं ॾाढो इंजॉय कयो आहे मूं। जो ही जेका चौथी सालगिरह ॾिसी इलाही सुठो लॻो। हिननि जी महिनतुनि कोशिशुनि ऐं काविशुनि खे ॾिसी करे हीअ हिकिड़ी नंढड़ी सिंध जेका हिननि हिते जोड़ी आहे इन खे ॾिसी करे इलाही सुठो लॻो। प्राउड पियो फील थिए त असां सिंधी बि हिते सिंध वांगुरु मौजूदु आहियूं। सिंधी जिते भी आ चाहे दुबई जी लंदन हुजे अमेरिका हुजे पर सिंध में ना कयो ऐं बि सिंधी मेरा गॾु करे इन दोस्तनि खे जस आहे। बेहतरीन ऐसे सिंधी एसोसिएशन आहे ॿियो गुज़र 4 साल खां माना पंहिंजे का महिनत पई करे कमु पई करे सिंधी माण्हू खे जेको हिकिड़ो पैगाम पई ॾी पॉज़िटिव वे में उहो जेके माण्हू रोज़गार हुजे या ॿिया का मसाइला मसाइल थियनि था सिंधी एसोसिएशन दोस्त जेका पूरी टीम आहे तमामु बहितरीन तरीक़े सां हर माण्हू जी मदद पिया कनि। दुबई में असांखे हिकु नंढी सिंध मिली आहे पंहिंजी जो असांखे पोयों जी यादि विसरी थी वञे।
प्रोग्राम में शिरकत करण लाइ आयल सभिनी महिमाननि जो दिल सां शुक्रियो अदा कयो वियो। सिंधी कम्युनिटी जे वापारी तबके ऐं नौकरी पेशे सां तालुक रखंदड़ सिंधियुनि वॾे तादाद में शिरकत कई। इसाक सुमरो, आवाज़ टीवी, दुबई।